पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु नई अपडेट ऐं काफ़ी नवां अदाकार बि सिलेक्ट थी चुका आहिनि। कहिड़ा कहिड़ा अदाकार हिन ड्रामे में हूंदा अॼु तव्हांखे तस्वीरुनि सां गॾु नाला बि ॿुधाईंदासीं। दोस्तों साम्हूं तव्हां तस्वीरूं ॾिसी रहिया आहियो, इहे अदाकार हूंदा जंहिंमें ग़ुलाम हुसैन उमराणी आहे ऐं उन सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार बुर्दी साहब, आज़म मेंगल खजू साहब ऐं इन सां गॾु दोस्तों मजू लाड सतार बि हूंदो ऐं जेको आहे न आज़म मेंगल त पाण आहे हीअ तस्वीरूं साम्हूं तव्हां ॾिसंदा वञो था ऐं नाला बि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा थो। हीअ सभई अदाकार पंहिंजा वरी ड्रामे में तव्हांखे नज़र ईंदा। निज़ामाणी साहब, हेॾां उमीद अली कलवर यानी उर्फ़ ओठो या रहज़न यादि कयो तव्हां, ऐं हेॾां एस भट्टी बि इन ड्रामे में मौजूदु हूंदो ऐं हीअ साम्हूं तव्हां ॾिसी सघो था। ऐं सभु अदाकार ही जेका आहिनि पंहिंजा वरी ड्रामे में हूंदा। आज़म मेंगल त मुख्य किरदारु आहे ऐं इरफ़ान शेख यानी सोडल साहब बि हिन ड्रामे में मौजूदु हूंदो ऐं फीमेल अदाकार सोनू मिर्ज़ा ही बि हूंदी इन ड्रामे में। तव्हांजी चाहती रिमशा शहज़ादी इहा बि इन ड्रामे में हूंदी ऐं होॾां इजाज़ मल्हा बि हूंदो ऐं इजाज़ मल्हा ॾिसी सघो था। ऐं सना रज़ा बि हूंदी, मशहूरु अदाकारा हुआ सना रज़ा। ऐं हीअ मैडम नसरीन नाज़ बि हिन ड्रामे पंहिंजा वेरी में एंट्री हई आहे। इम्तियाज़ बलोच साहब बि हिन ड्रामे में मौजूदु हूंदो ऐं खजू साहब ऐं आज़म मेंगल ॿई डायरेक्टर बि हूंदा ऐं पाण इहा अदाकारी बि कंदा इन ड्रामे में। नाले वारा अदाकार आहिनि, नाले वारा डायरेक्टर आहिनि, तव्हांखे त ख़बर आहे। इहो ड्रामो सॼो ई बलोचिस्तान में शूट कयो वेंदो। थी सघे थो कुझु सीन सिंध में बि शूट कया वञनि, कुझु घणा अक्सर ओॾे शूट कया वेंदा। उस्ता मोहम्मद में ही साम्हूं लोकेशन तव्हां ॾिसी सघो था। माशाल्लाह बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। ही हिन जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। तमामु जल्द हिन जो पहिरियों स्पेल शूट कयो वेंदो।